अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सुभानअल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुभानअल्लाह। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभानअल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। وقال الله تبارك وتعالى في مقام آخر فبما رحمة من الله لنت لهم ولو كنت فظا غليظ القلب لانفضوا من حولك صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. سبحان الله. या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बाद अज़ खुदा गुज़रे तू एक मुख्तसर। या रब तू करीम व रसूले तू करीम सद शुक्र के हस्ते मयाने दो करीम। बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबीयल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम सय्यद सादात ऐं जमाअत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जिए तमू नाचीज तवाने को कारण जियालो अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा बिन जगहों तां तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ करियो अल्लाह रब्बुल इज्जत मूं नाचीज के इन जे मुतालिक जेको कुछ चवराए हक़ ऐं सच चवराए ऐं ॿुधी करे तव्हां ऐं मूंखे उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो,
जीअं त अल्लाह साईं जा तव्हां असांजे मथां करोड़ा करम आहिनि जो अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजे प्यारे हबीब जो उम्मती बणायो। अहिड़ो हबीब जंहिंजो शान अल्लाह ताला पंहिंजे नबियनि में ऐं पंहिंजे रसूलनि में सभिनी खां बुलंद ऐं बाला फरमायो। उन हबीब जे सदके वरी अल्लाह साईं तव्हां असां हबीब जी उम्मत जो शान में सवा लख नबियनि जी जेका उम्मत आहे उन्हनि खां अल्लाह साईं बुलंद ऐं बाला फरमायो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी ज़ात अहिड़ी ज़ात जंहिंजे लाइ अल्लाह साईं इहो फरमायो लौलाक लम्मा ख़लक़तुल अफ़लाक। ऐं हबीब जे करे मां तोखे न ख़लक़िया हा त ही मां जहान ई न ख़लक़िया हा। जेकॾहिं ही जहान आहे त हबीब तुंहिंजो ई सदको आहे, तुंहिंजे सदके ई मां ही जहान ख़लक़ियो आहे। ॿी जगह ते बि हिकिड़ी हदीस शरीफ़ ईंदी आहे, हदीस क़ुदसी में अल्लाह साईं फरमायो लौलाक लम्मा अज़हरतु रुबूबिया। ऐं हबीब जे करे मां तोखे न ख़लक़िया हा त मां पंहिंजो रब हुजण ई ज़ाहिर न कयां हा। यानी अल्लाह साईं के हुजूर जी ज़ात एतरी प्यारी जो जेकॾहिं हुजूर जी ज़ात न ख़लक़े हा त ही जहान बि न हुजे हा। जेकॾहिं हुजूर जी ज़ात न ख़लक़े हा त पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर न पई फरमाए। एतिरो हबीब सां अल्लाह साईं जो प्यार उहा ज़ात अल्लाह साईं तव्हां असांजे नसीब में असांखे ॾिनी। ॿिया नबी सगोरा उहे बि शान ऐं मान वारा थी गुज़रिया, उहे नबी सगोरा उन्हनि जूं उम्मतियूं त पंहिंजी जॻह ते, पर उहे नबी सगोरा बि जॾहिं हिन उम्मत जो इहो शान ॿुधो पए त आख़िरी नबी ईंदो उनजी उम्मत जो शान ऐं मक़ाम एतिरो आहे जो उनजे लाइ हुज़ूर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। ॿी जॻह ते आहे उलमा उम्मती का अंबिया बनी इसराईल। त मुंहिंजी उम्मत जा जेके आलिम आहिनि उहे बनी इसराईल जे नबियनि जे मिसल आहिनि। यानी हुज़ूर जा उम्मती, हुज़ूर जा ग़ुलाम, उन्हनि में जेके आलिम आहिनि उन्हनि जो शान अल्लाह साईं एॾो बुलंद ऐं बाला फरमायो आहे। हुज़ूर जो शान ॿिया नबी सगोरा जेके बि हिन दुनिया जे तख़्ते ते आया उन्हनि खे पंहिंजी नबूअत मंझराइण जे लाइ मोजिज़नि जो सहारो वठणो पियो। जॾहिं बि को नबी सगोरो नबूअत जी दावा करे पियो ऐं ऐलान करे पियो त उन जा उम्मती उन खां पुछनि पिया, ईमान आणण खां अॻु में पुछनि पिया जेकॾहिं तूं अल्लाह जो पैगंबर आहीं, जेकॾहिं तूं अल्लाह जो नबी आहीं त को मोजिज़ो ॾेखार। पोइ उन्हनि नबियनि सगोरनि खे अल्लाह साईं मख़सूस मोजिज़ा अता कया। जॾहिं पंहिंजे हबीब जो वारो आयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ऐलान नबूवत फरमायो त पंहिंजे उम्मतनि खे हुज़ूर ऐलान फरमायो त मां अल्लाह जो पैगंबर आहियां, मां अल्लाह जो नबी आहियां। अल्लाह साईं हुज़ूर जे लाइ फरमायो ऐं हबीब जॾहिं बि को नबी मां मोकिलियो उन जा उम्मती उन खां मोजिज़ा घुरंदा हुआ, तूं इन्हनि खे इहो ॿुधाए त मां सरापा मोजिज़ो आहियां। मूंखे को हिकिड़ो मोजिज़ो न आहे, मुंहिंजी ज़ात ई सरापा मोजिज़ो आहे जो अल्लाह ताला इहो फरमायो हुज़ूर जे लाइ। ऐं हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे फरमाए, ऐं हबीब पंहिंजे इन्हनि उम्मतनि खे फरमाए लक़द लबिस्तु फ़ीकुम उमरन मिन क़ब्लिही अफ़ला ताक़िलून। मां तव्हां में एतिरी उमिरि गुज़ारी आहे, 40 सालनि जो अरसो तव्हां में गुज़ारियो आहे। मुंहिंजी सॼी ज़िंदगी या 40 सालनि जी ज़िंदगी तव्हांजी आॾो आईने बराबरि आहे, बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे। मुंहिंजी इन ज़िंदगी में किथे बि को ऐब ॾेखारियो,
मुझी जिंदगी मुझी ज़ात के ही अल्लाह ताला मौजूदो करे छॾियो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ात वाकई सरापा मौजूदो आहे। जेकॾहिं हुज़ूर जी ज़ात त मौजूदो आहे ई आहे, पर हुज़ूर जी ज़ात सां जंहिंजी निस्बत थिए पई अल्लाह साईं उन्हनि खे बि अज़मत ऐं बरकत वारो बणाए छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर जी ग़ुलामियानी आहे हज़रत बीबी उम्मे आयमन। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीना शरीफ हिजरत करे आया। बीबी साईं पोइते रहिजी वई आहे। कुछ वक्त खां बाद जॾहिं उनखे सिक सतायो, हुज़ूर जी सिक में निकिरी पई आहे, अकेलो ही सफ़र में निकिरी पई। मदीना शरीफ मक्के शरीफ खां तक़रीबन 400 किलोमीटर खां वधीक जो सफ़र आहे। सफ़र उनखे रस्तो ॾिठल हुयो, उहा सफ़र ते निकिरी पई। रस्ते में उनखे उञ सतायो। गर्मियुनि जी मौसम हुई, ॾाढी उनखे उञ लॻी। उञ में उहा बेहोश थिए थी। जॾहिं उहा वरी होश में आई, उन वक़्तु अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे, या अल्लाह तुंहिंजे हबीब जी ग़ुलामानी आहियां, या अल्लाह तुंहिंजे हबीब जी ख़ादिमा आहियां, मूंखे उञ सतायो आहे, महबूब जे सदके मुंहिंजे मथां इनायत फरमा। उन वक़्तु रिवायत में अचे थो पियो आसमान खां हिकिड़ो पाणी जो दिलो नाज़िल थियो। उहो बीबी साइण उनखे ॾिठो, उन मज़ा पाणी पीतई जेतिरो उनखे पीअणो हुयो, उन खां बाद में वरी उहो दिलो गायब थी वियो। सुभान अल्लाह। हुज़ूर जे सदके अॻियनि नबियनि सगोरनि में ईअं कोन हूंदो, उन्हनि जे उम्मतुनि खे उन जा जेके पैरोकार हुजनि उन्हनि खे कहिड़ियूं बरकतूं मिलनि न। ही महबूब जो शान आहे। हुज़ूर जी ज़ात खे अल्लाह साईं अहिड़ो फरमायो जो हुज़ूर जी ज़ात सां जेके जेके ताल्लुक़ रखनि अल्लाह साईं उन्हनि खे बि अहिड़ियूं महिरबानियूं अता फरमाई। सुभान अल्लाह। उन बीबी साइण जे लाइ रिवायत में अचे थो, वरी अॻिते मदीने शरीफ जो सफ़र कयो अथई, किथे बि बीबी साइण खे उञ न लॻी। सुभान अल्लाह। गर्मियुनि जी मौसम हुई, बीबी साइण रोज़ा रखंदी हुई, उञ न लॻे। हासकारी कमकार जे लाइ उस ते बीहंदी हुई, जीअं मुंहिंजे उञ लॻे पाणी पियां, पर उनखे महबूब जे सदके जेको पाणी अता थियो उहो उनजे लाइ आबि हयात हुयो, जो उनखे वरी सॼी ज़िंदगी पाणी पाण पीए। अलॻि ॻाल्हि आहे, चए थी त मूंखे सॼी ज़िंदगी कॾहिं उञ न लॻी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर, नारे ही त महबूब जी ग़ुलामानी आहे, हुज़ूर जी ख़ादिमा आहे। पर हुज़ूर सां जंहिं जंहिं शइ जो ताल्लुक़ थियो अल्लाह से उनखे बरकत वारो बणाए छॾियो। हज़रत अनस बिन मालिक हुज़ूर जो सहाबी आहे, हुज़ूर जो ग़ुलाम भी थी रहियो आहे। नंढड़ी उमिरि में ही हुज़ूर जी ख़िदमत में रहियो, 10 साल पूरा हुज़ूर जी ख़िदमत कई हुन। उहो सहाबी सगोरो पंहिंजे लाइ ॿुधाए थो पियो त उन वक़्तु हिकिड़ो रूमाल हुयो। जॾहिं बि उहो रूमाल महसूस कंदो हिनखे धोअण जी ज़रूरत आहे, हिनखे चंद ॾींहं थी विया हाणे हिनखे धोइजे, त पोइ उहो धोअण जे लाइ पाणी इस्तेमालु कोन कंदो हो, पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदो। उन जा शागिर्द बाहि रजंदड़ बाहि ॿरंदड़ बाहि उन में उहो रूमाल फिटी कंदा हुआ। झट खां बाद में वरी उन रूमाल खे कढी करे छॾको ॾींदा, रूमाल साफ़ थी वञे। माण्हू पुछा कयो त साईं छा माजरा आहे, ही कहिड़े क़िस्म जो रूमाल आहे जो असांजा कपिड़ा मेरा थींदा आहिनि, धोईंदा आहियूं, पाणी इस्तेमालु कंदा आहियूं, साबुण इस्तेमालु कंदा आहियूं, ही अजीब क़िस्म जो रूमाल आहे जो बाहि में थो तयारु थिए, बाहि में थो साफ़ थिए, छा माजरा आहे? उहो साहबी सगोरो ॿुधाए थो, ही उहो रूमाल आहे जंहिंसां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजो पघर मुबारक कयो। उन रूमाल सां हुज़ूर जो पघर वसो थियल आहे, उन हुज़ूर जे पघर जी या बरकत थी वई जो उनखे दुनिया जी बाहि असर न पई कई।
हुजूर जी ज़ात के लाइ अल्लाह से फरमायो है हबीब दुनिया में ॿिया नबी सगोरा भी मोकिलिया उन्हनि खां उन जा उम्मती मोजिज़ा पिया घुरनि उन्हनि पंहिंजनि उम्मतनि खे ॿुधाए त मुंहिंजी ज़ात सॼी मोजिज़ो आहे केतिरा मोजिज़ा मूंखां घुरंदव कहिड़ो कहिड़ो मोजिज़ो मूंखां घुरंदव हुजूर जी ज़ात सां जेका तालुक़ रखी अल्लाह से उनखे बरकत वारो बणाए छॾे हुजूर जी घरवारी आहे अम्मा हुसैन हज़रत बीबी उम्मे सलमा उन वटि हुजूर जो जुब्बो मुबारक हुयो हुजूर जे विसार खां बाद में रिवायतुनि में अचे थो मदीने शरीफ में को भी माण्हू बीमार थी पवंदो हो तो वो डॉक्टर ॾे कोन वेंदो हो वो हकीम ॾे कोन वेंदो हो इलाज जे लाइ बीबी साइण वटि वरी ईंदो हो बीबी साइण उनखे उन रूमाल जो उन जुब्बे जो पासो उहो पाणी में पुसाए ॾींदी उहो पाणी पीअंदो हो माण्हू त उनजी बीमारी ख़तम थी वेंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जी ज़ात सरापा मोजिज़ो जॾहिं अल्लाह सां असांखे अहिड़ो हुजूर अता फरमायो उन हुजूर जे सदके हुजूर जा गुलाम अल्लाह से वरी उन्हनि खे भी बरकत वारो फरमायो नबी सगोरा जेको कम खर की आदत यानी तव्हां जो दिमाग कम न करे तव्हां जो अकुल उनखे तस्लीम न करे नबी का अहिड़ी का ॻाल्हि ज़ाहिर थिए त उनखे मोजिज़ो चइबो पर जेकॾहिं उहो नबी खां अलावा अल्लाह जो को नेक बानो उन खां जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि ज़ाहिर थिए त उनखे वरी करामत चवंदा आहिनि जीअं हुजूर जो शान अल्लाह से बुलंद फरमायो ईअं हुजूर जे गुलामनि जो भी अल्लाह से ईमान मर्तबो फरमायो हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि समूरन पीरन जो सरदार पीरन में हज़रत पीरान पीर जो मकाम है मर्तबो ही ये नबियन में हुजूर जो मर्तबो है मकाम हुजूर जा जेके भी उम्मती आहिन उन जा जेके आलिम आहिन उन जो अल्लाह साईं भी वरी ये शान बुलंद फरमायो तवां बुधो हुंदो कुर्द अरब मुल्क में इराक के शाम के पासे ॾे कुर्द तमाम घणो रहंदा आहिन हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि वो भी इराक में रहंदो पो पीरान पीर हिकिड़ो भेरो उन कुर्दन वटि वियो त उन कुर्दन जो हिकिड़ो सिपह सालार हो फौज जो कमांडर हुयो ऐं हुयो ईसाई मुसलमान न हुयो पोइ हज़रत पीरान पीर खे जॾहिं ॾिठई पीरान पीर खे चवे पियो त असां ॿुधो आहे तव्हांजे हबीब तव्हांजे नबी सगोरे फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत जा आलिम जेके आहिनि उहे ईअं आहिनि जीअं बनी इसराईल जा नबी सगोरा सुभान अल्लाह पोइ बनी इसराईल जा नबी जेके हा उहे मोजिज़नि वारा हूंदा हुआ असांजो नबी हो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो उहो उम्मत जा पाण खे सॾाए थो असांजो नबी हुयो मुर्दा ज़िंदा कंदो हो मोलनि खे जीआरींदो हो छा तूं भी असांखे ख़बर है तूं पंहिंजे मुसलमाननि में जेको तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे वॾे वॾो तूं उन्हनि जो आलिम भी आहे ऐं छा तोखे एतिरी आहे हैसियत तुंहिंजो एतिरो पावर आहे जो तूं मुर्दो को ज़िंदा करे ॾेखारे पीरान पीर जो ॿुधाए तोखे छा खपे हल जंहिंजे लाइ चवी मां उनखे ज़िंदा कयां पीरान पीर खे कब्रिस्तान वठी विया उन ईसाई जेको पादरी हो उन्हनि जो सिपह सालार हुयो उहो भी उन्हनि सां गॾु हुयो उहो मुक़ाम ते आया पुराणी में पुराणी जेका उनखे क़बर महसूस थी उन क़बर ते हथ रखी चवे थो पीरान पीर खे हिन खे ज़िंदा करे ॾेखार पीरान पीर उनखे फरमाए थो कुम बेज़िंदी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं मुर्दे खे ज़िंदा कंदो हो कुरान में उन जे लाइ लिखियल आहे त उहो चवंदो कुम बेज़िनिल्लाह अल्लाह जे हुकुम सां उथी हज़रत पीरान पीर उन जे खिलाफ़ उनखे ॾेखारे थो पियो हुजूर जो जेको फरमान आहे उहो बिल्कुलु सचो आहे उन में कंहिं क़िस्म जी का कमी कोन्हे उन में शक जी गुंजाइश बिल्कुलु कोन्हे तुंहिंजो नबी त कुम बेज़िनिल्लाह चवंदो यानी चवंदो मुर्दे खे त अल्लाह जे हुकुम सां उथी हुजूर जो गुलाम हुजूर जो उम्मती आहे उहो उनखे चए थो ऐं मुर्दा मुंहिंजे हुकुम सां उथी मुंहिंजे हुकुम सां उथी यानी अल्लाह जो हुकुम भी नथो ॾिसे उनखे इहो बार कराइणो हो त असांजा
जेके आलिम आहिनि असांजा जेके वली आहिनि हुज़ूर जे उम्मत में जेके वली आहिनि उन्हनि जो शान बनी इसराइल जे नबियनि बराबरि बिल्कुलु बि आहे उहो मुर्दो ज़िंदा थियो उन खां उहो पादरी पुछे पियो पंहिंजो त दे ख़बर तूं ईसाई आहे यानी उनखे अंदाज़ो मालूम करणो त ही कॾहिं जो आहे उन ॿुधायो त न मां ईसा न आहियां मां ईसाई न आहियां बल्कि हज़ारें साल अॻु में ईसा अलैहिस्सलाम खां बि हज़ारें साल अॻु में हिकिड़ो नबी थी गुज़रियो उनजो नालो आहे दानियाल उन दानियाल नबी जो मां उम्मती आहियां पूछे पियो छा भला क़यामत अची वई आहे छा हुज़ूर गौस पाक उनखे फरमायो क़यामत कोन आई आहे बसि तूं वरी क़ब्र में हलियो वञ तूं वरी क़यामत ॾींहुं उथंदे हिन जी फरमाइश मां तोखे तॾहिं सॾु कयो पोइ उहो कुर्द जेको ईसाई हुयो पंहिंजे फ़ौज जो सिपह सालार हो फ़क़ति सिपह सालार कोन पर उन्हनि जो पादरी हो यानी वॾे वॾो उन्हनि जो आलिम बि हुयो उनजे चए आखे में उनजा पंहिंजा कबीले वारा कुर्द सभु हुआ उन वाइदो कयो पीरान पीर सां जेकॾहिं तूं मुर्दो ज़िंदा करे ॾेखारींदे न त पोइ मां तो ते तुंहिंजे नबीअ ते ईमान आणींदुसि हज़रत पीरान पीर उनखे फरमायो त मां पंहिंजो वाइदो पूरो कयो हाणे तूं पंहिंजो वाइदो पाड़ उन वक़्तु उहो पादरी ईमान थो आणे हुज़ूर जो कलमो थो पढ़े मुसलमान थो थिए पर एतिरो कोन पर हुज़ूर जी बारगाह में हज़रत गौस पाक जी बारगाह में पंहिंजा जेके बि कबीले वारा उन्हनि सभिनी खे चवे थो तव्हां बि ईमान आणियो पूरी कुर्द क़ौम जेका बि आहे अॼु उन्हनि जो वॾो बाक़ाइदे इलाइक़ो आहे जेकॾहिं मुसलमान आहिनि त उहो हज़रत पीरान पीर जी हिकिड़ी करामत जो सदको आहे उहे सभु मुसलमान थिया थोरी देरि खां बाद में उहो पंहिंजो पुटु थो वरी पेश करे नंढड़ो पुटु आहे 10 सालनि जो हज़रत पीरान पीर जी बारगाह में पेश थो करे चवे थो क़िबला हिनखे बि दुआ फरमायो ही इस्लाम जो वॾो मुजाहिद थिए इस्लाम जी ख़िदमत करे ही बि मोमिन मुसलमान थिए मुंहिंजो पुटु आहे पीरान पीर जन उनजे मथड़े ते हथड़ो घुमाइनि था ऐं फरमाइनि था हिन जे लाइ मां दुआ करे छॾी आहे इंशाअल्लाह ही इस्लाम जो वॾो मुजाहिद थी पैदा थिए सुभान अल्लाह ख़बर है वो केर हो मशहूर शख्सियत सुल्तान सलाहुद्दीन अयूबी सुभान अल्लाह वक्त जो वॾो गवर्नर थी गुज़रियो वक्त जो वॾो सिपह सालार थी गुज़रियो इहो हज़रत पीरान पीर जी करामत हुई सुभान अल्लाह पीरान पीर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलाम जा हिकिड़ो गुलाम आहे उन जूं ॿियूं बि करामतूं आहिनि मशहूर हिकिड़ी ॿी करामत तव्हांखे ॿुधायां जेका तव्हां ॿुधी बि आहे बुढड़ी वारो बेड़ो जेको तरियो हो मशहूर करामत आहे आम तरह सां किताब में मिलंदी आहे उलमा सगोरा तव्हांखे ॿुधाईंदा बि आहिनि पर उन में मां थोरी इज़ाफ़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि जेका शायदि तव्हांखे मालूम न हुजे हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे मदरसे खां शाम जो 3 पहरी खां पोइ ईअं चहल कदमी जे इरादे सां ॿाहिरि निकिता दरिया जे किनारे सां थोरो हलिया आहिनि उते ॾिठो त हिकिड़ी पोड़ी कुराड़ी औरत ही जेका ज़ारो कतार रोए पई पीरान पीर सां गॾु पंहिंजा शागिर्द हुआ उनखे फरमायूं त हिन खां पुछो माई खां त छो थी रोए उन माई वराणियो ॿुधायो त अॼु खां 12 साल अॻु में मुंहिंजो पुटु हुयो उनखे शादी कराई पंहिंजी ज़ाल वरितियूं हिन दरिया खां टपे पियो अचे उनजो बेड़ो हिते ॿुॾी वियो ऐं उहो पंहिंजी ज़ाल सूधो ॿुॾी वियो आहे मां उनजी जुदाई में रोआं थी पीरान पीर फरमायो अल्लाह साईं खां दुआ घुरूं था तुंहिंजो पुटु तोखे मिलंदो हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि दुआ घुरी आहे उनजी दुआ जी बरकत सां उहो 12 साल जो पुराणो बेड़ो जेको गरक थी वियो ॿुॾी वियो अल्लाह साईं उनखे इख्तियार करे छॾियो उहो पंहिंजी घरवारी सूधो ॿाहिरि निकिरी आयो उहो वरी हज़रत पीरान पीर जी ख़िदमत में रहियो
ज़िंदा त थियो पर उन खां बाद में पीरान पीर जो शागिर्द थी रहियो, उन जो ग़ुलाम थी रहियो। तक़रीबन उन खां बाद में 20 साल पूरा हज़रत पीरान पीर जी उन ख़िदमत कई। हिकिड़ो भेरो हज़रत पीरान पीर खे अर्ज़ थो करे, पीरान पीर उन वक़्तु वुज़ू पे कयो, वुज़ू कराईंदे उनखे अर्ज़ कई कि बिला आबे हयात ॿुधो अथसि, इहो आबे हयात छा आहे? पाण फरमायो तूं आबे हयात ॾिसंदे? अर्ज़ करे कि बिला हाओ मूंखे आबे हयात ॾिसणो आहे। पाण फरमायूं ही मुंहिंजे वुज़ू जो जेको बचत आहे न पाणी, इहो 600 साल आबे हयात। अर्ज़ करे कि बिला मूंखे अदा फरमाए मां पियां। पाण फरमायो पीअंदे अर्ज़ करे या रसूल या बिला मां पीअंदुसि। पोइ हज़रत पीरान पीर उनखे उहो पाणी ॾिनो, उन पाणी पीतो। किताबनि में अचे थो त उन बुज़ुर्ग जी उमिरि 600 साल थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो हज़रत पीरान पीर जी करामत। हज़रत पीरान पीर हुज़ूर जो बचड़ो आहे। अल्लाह साईं उनखे पंहिंजे हुज़ूर जे सदके, पंहिंजे हबीब जे सदके अहिड़ो शान ऐं मान वारो फरमायो। हुज़ूर जा बचड़ा उहे बि ॿिया बि जिन जिन जो तालुक़ हुज़ूर सां रहियो, जिन जिन जी निस्बत हुज़ूर सां रही, अल्लाह साईं उन्हनि जो शान ऐं मान मथां फरमायो। उन्हनि मज़ा तव्हां असांजो रहबर हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी भी आहे। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी, तव्हां असां मुरीद आहियूं। तव्हां असांखे मालूम हुजणु घुरिजे, आहे बि सही जो रोज़े वारे जो नालो ई रोज़े वारो पइजी वियो। सबब छा हो? ॼमंदे ई पीर पाण जो गासो रोज़ो रखियो। रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो कॾहिं बि खीर न वठंदा अमर साईं जो। पोइ जॾहिं रमज़ान शरीफ़ पूरो थो थिए, शहर जा माण्हू चंड ॾिसण जे लाइ परेशान हुआ। जुड़ लॻो पियो आहे, अलाए चंड थियो अलाए न थियो, सुभाणे अलाए ईद कंदासूं अलाए छा थींदो। पर माण्हुनि खे इहा ख़बर हुई त सैयद जे घराणे में उते हिकिड़ो शहज़ादो जाओ आहे जेको ॾींहं जो खीर नथो वठे। सुभाणे उतां घरां पुछा करे वठंदासीं। जेकॾहिं खीर वरितो अथई त सम्झिबो चंड थी वियो आहे, जेकॾहिं न वरितो अथई सम्झिबो अॼु बि अञा रोज़ो आहे। ये हुज़ूर जे उम्मत में हुज़ूर जे बचड़नि जो अल्लाह से इहो शान फरमायो। तव्हां असां जेका अॼु ही महफ़िल में गॾु थिया आहियो, इहे बुज़ुर्गनि जो सवाल उमिरि जे हिसाब सां बि आहे त हुज़ूर जे सदके हुज़ूर जो मीलाद बि आहे। इहो मीलाद महबूब जो दुनिया जे कुंड कुर्छ में जिथे जिथे हुज़ूर जा ग़ुलाम रहनि था, उते हुज़ूर सां मोहब्बत जो इज़हार करण ख़ातिर इहो पंहिंजो इज़हार कंदा रहनि था। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असां बि भागन वारा आहियूं। तव्हां असांखे अल्लाह सां इहा तौफ़ीक़ अता फरमाई जो तव्हां असां बि हुज़ूर जे मीलाद में गॾु आहियूं। हीउ हुज़ूर जो मीलाद हुज़ूर पाण बि मल्हायो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन हर सूमर जे ॾियारे रोज़ो रखंदा। हुज़ूर जी बारगाह में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हर सूमर जो रोज़ो रखंदा आहियो, छा सबब आहे? पाण फरमायो, फीहि वुलिदतु व फीहि उनज़िला इलैया। इहो सूमर जो ॾियारो अहिड़ो ॾियारो आहे जंहिं ॾींहं ते मां ॼाओ आहियां। इहो उहो ॾियारो आहे जंहिं ते मूं वटि पहिरीं अल्लाह साईं जी वही नाज़िल थी। हिन ॾींहं ते वही नाज़िल थी अल्लाह साईं जी इहा नेमत। हुज़ूर जहिड़ी नेमत जॾहिं असांखे मिली, इहा बि असांजे लाइ नेमत। पर उन ॾींहं ते हुज़ूर पंहिंजो मीलाद पाण बि मल्हायो। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी खां उन खां माण्हुनि पुछा कई कि बिला ॾियो ख़बर, माण्हू हिन महीने में महबूब जो उर्स मल्हाईंदा आहिनि, महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहिनि, मल्हाइण घुरिजे या न घुरिजे? पाण फरमायूं त बिल्कुलु इहो सही कमु आहे, जाइज़ कमु आहे। तव्हां असां सां ठहियो, तव्हां असां खां अॻ में बि बुज़ुर्ग ई मल्हाईंदा। पर उन माण्हू वरी एतिराज़ कयो कि बिला मीलाद जे बारे में जेका रिवायत आहे न उहा ज़ईफ़ रिवायत आहे।
पाण फरमायूं त ज़ईफ़ रिवायत भले हुजे पर जेकॾहिं उन रिवायत में तव्हांखे कंहिं शइ जो हुकुम मिले त तव्हां उहो कंदा करियो ऐं जेकॾहिं कंहिं शइ खां मनो हुजे त उन खां परे थींदा वञो। इहो कंहिं फरमायो? हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धरी पीर साईं फरमायो हदीस जेकॾहिं तव्हांखे ज़ईफ़ ई मिले थी पर उन में जेकॾहिं कंहिं बुज़ुर्ग जी कंहिं अल्लाह वारे जी का तारीफ़ हुजे जेकॾहिं उन में फ़ज़ाइल जी ॻाल्हि हुजे उन में अमल करण जी ॻाल्हि हुजे त उन ते यकीन कंदा कयो जेकॾहिं उन में मनो हुजे त उन खां तव्हां मुड़ी वेंदा कयो। पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धड़ी जो पंहिंजो बि इहो मामूल हूंदो हो जॾहिं उर्स मुबारक ईंदो हो त पाण बि मीलाद मल्हाईंदा पाण बि मीलाद ऐं उर्स मल्हाईंदा पर उन उर्स मुबारक में जेके महिमान ईंदा उन्हनि महिमाननि खे मानी खाराइण खां उर्स जो ताम खाराइण खां अॻु में हथ पाण धोराईंदा। गुलाम अर्ज़ कंदा कि असां आहियूं असां खादिम हाज़िर आहियूं असां हथ धोरायूं पाण फरमायो तव्हांजा महिमान न आहिनि इहे मुंहिंजा महिमान न आहिनि इहे मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जा महिमान आहिनि उनजे करे इन्हनि जी ख़िदमत मां कंदुसि वरी ताम खां बाद वरी बि पाण हथ धोराईंदा। इहो तव्हां असांजे महबूब मुर्शिद जी बि सुन्नत आहे हुज़ूर जी सुन्नत आहे पंहिंजे मुर्शिद जी महबूब जी सुन्नत आहे तव्हां असां ख़ुशि नसीब आहियूं भागन वारा आहियूं जो उन सुन्नत खे तव्हां असां जीआरींदा पिया अचो। निमाज़ जो टाइम भी थी वियो आहे सियारे जो ॾियारो आहे निमाज़ खे घणो पोइते करणु बि मुनासिब कोन्हे। हाफ़िज़ साहिब सां पुराणो असांजो वास्तो तालुक़ हुयो मूंखे बि तक़रीबन 21 साल आहे हुते दरगाह शरीफ़ जे पढ़ाईंदे हूअं त इलाही अरसो थियो आहे 1992 खां वठी मां दरगाह शरीफ़ जे आहियां पर इलाही अरसो हाफ़िज़ साहिब जे ॻोठ में पहिरियों चकर पर हूअं हाफ़िज़ साहिब सां मुलाक़ात बि इलाही सालनि खां पोइ थी आहे। हाफ़िज़ साहिब इसरार कयो दावत ॾिनी बस हिते नसीब हुयो महबूब जे मीलाद में अचणु ऐं महबूब जे मीलाद में हर ग़ुलाम जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त महबूब जे मीलाद में असां हिसेवार हुजूं हिसो वठूं त जीअं अल्लाह साईं तव्हां असांखे जेको मीलाद करे थो उनजे मथां महिरबानी कंदो आहे त असांजे मथां बि अल्लाह साईं महिरबानी थियनि। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाफ़िज़ दारुल शायद जी आज़ादी हाफ़िज़ दारुल शायद जी आज़ादी नमाज दी नमाज